सिटी न्यूज़। मदेजी थाने ते एसएसपी शिकारपुर डॉक्टर रिजवान खान तरफां शहरनि सां खुलियल कचहरी कई वई। शहर अंदर हलंदड़ मंशा जुआ तोड़े समाजी बुराइनि जी शिकायतुनि जा अंबार लॻी विया। एसएसपी शिकारपुर तरफां शहर जा मसला ॿुधा विया पर को बि अमल न थी सघियो। इन मौक़े ते शहरनि तोड़े समाजी अॻवान हिसामुद्दीन शाह, यूनिस शाह, अनीसुल हसन काज़मी, अयूब बिरोई ऐं ॿियनि एसएसपी आॾो समाजी बुराइनि ख़िलाफ़ शिकायतूं कयूं। 2018 में मुंहिंजे भाउ खे क़त्ल कयो वियो, जंहिंजा जवाबदार FIR जे बावजूद बि का गिरफ़्तारी न थी, उल्टो असांखे ई धमकियूं मिली रहियूं आहिनि। अलाबख्श ॾाणे जूं एसएसपी आॾो दाऊं। SHO मदेजी बहारदीन कीरियो जॾहिं खां मदेजी थाणे ते मुक़ररु थियो आहे, ऑफिस अंदरि कॾहिं बि शहरनि जी शिकायत न वरिती आहे। शहर अंदरि जुआ मंशा जा अॾा हलनि था, पुलिस जूं मंडलियूं मुक़ररु आहिनि। SHO मदेजी जॾहिं खां आयो आहे, का बि जुआरनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी आहे। न ई चोरनि ऐं फोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई अथई। समाजी वर्कर अयूब बिरोईअ जी SSP आॾो शिकायतूं। ॿिए तरफ़ SSP शिकारपुर डॉक्टर रिज़वान शहरनि खे ख़िताब कंदे चयो त मदेजी शहर अंदरि हलंदड़ जुआ जा मंशियात तोड़े समाजी बुराइनि ख़िलाफ़ शहरी निशानदेही कनि, जंहिं ते बर वक़्तु कार्रवाई कई वेंदी। शहरनि ऐं ॻोठनि अंदरि चौकीदारी सिस्टम खे बहाल कयो वञे ऐं शहर अंदरि हलंदड़ समाजी बुराइनि ते जल्द कंट्रोल कयो वेंदो। स्कूलनि, मंदरनि, मस्जिदनि तोड़े इमाम बारगाहनि ते सिक्योरिटी सख़्तु कई वेंदी। जिते बि चोरी या फुर वाक़ियो थींदो, जंहिं ते फौरी तौरु अमल करे मुलविस जवाबदार ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वेंदी। शहरनि तरफ़ां SSP शिकारपुर ॾाढो शिकायतुनि बावजूद शहर अंदरि ट्रैफ़िक जे सिस्टम ते कंट्रोल न थी सघियो ऐं पलाल सां भरियल ट्रैक्टर SSP जे अॻियां गुज़रंदा रहिया। आख़िर में SSP शिकारपुर खे शहरनि तरफ़ां सिंधी अजरक ओडियो शुक्रियो अदा कयो वियो। रिपोर्ट जयराम दास, सिटी न्यूज़ मदेजी।